الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وبارك وسلم تسليما كثيرا كثيرا أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الذين آمنوا وتطمئن قلوبهم بذكر الله ألا بذكر الله تطمئن القلوب صدق الله العظيم। ही सूरतुर राद जी 28 नंबर आयत मुतिलावत कई है, जंहिंजे अंदर अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो जिन माण्हुनि ईमान आंदो ऐं चैन हासिल कनि थियूं उन्हनि जूं दिलियूं अल्लाह जे ज़िक्र सां, खूब ध्यान सां ॿुधो। बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब, अल्लाह जे याद में ही दिलियूं सुकून हासिल कनि थियूं। अॼुकल्ह हर माण्हू परेशान आहे, बेचैन आहे ऐं चैन जी तलाश आहे, सुकून जी तलाश है। भई सुकून हासिल थे, राहत हासिल थे, चैन हासिल थे। कुरान पाक जेको दिलनि जे ख़ालिक जो कलाम आहे, दिलनि खे पैदा कयो कंहिं अल्लाह पाक, ऐं अल्लाह पाक जो कलाम आहे कुरान पाक। दिलनि जो ख़ालिक ऐं दिलनि जे चैन ऐं सुकून जो ख़ालिक ऐं उन्हनि जे बेचैनीअ जो बि ख़ालिक, हर शइ जो ख़ालिक, शयूं हुजनि या हालात हुजनि, जवाहिर हुजनि या अवारिज़ हुजनि, हर शइ जो ख़ालिक अल्लाह पाक। अल्लाह रब्बुल आलमीन ॿुधाए पियो नुस्ख़ो, त ॾिसो जेके ईमान वारा आहिनि उन्हनि जूं दिलियूं इत्मीनान हासिल कनि थियूं, सुकून हासिल कनि थियूं अल्लाह जी याद सां। वरी अल्लाह रब्बुल आलमीन अॻियां फरमाए अला, यानी हिकिड़ी तंबीह जो लफ़्ज़ आहे। ॾिसो, कन खोले ॿुधो, ध्यान सां ॿुधो, तवज्जो ॾियो। अला जो लफ़्ज़ जेको आहे उहो इन जे लाइ ईंदो आहे त थोरो तवज्जो वधायो, थोरो हेॾां मुतवजा थियो, ख़बरदार थियो। अला बिज़िक्रिल्लाह, यानी हूअ जेका इबारत हुई अरबी जे लिहाज सां उहा ईअं हुअणु घुरिजे हा, अला तत्मइन्नुल क़ुलूब बिज़िक्रिल्लाह। ॿुधो, ध्यान सां ॿुधो, दिलियूं इत्मीनान हासिल कनि थियूं, दिलियूं सुकून हासिल कनि थियूं अल्लाह जे याद सां। पर न, अल्लाह ताला बिज़िक्रिल्लाह जो जेको लफ़्ज़ आहे न, उन खे तत्मइन्न जेको फ़ेल आहे उन खां अॻियां कयो। ऐं अरबी जो क़ाइदो आहे तक़दीम मा हक़्क़ुहु ताख़ीर,
युफीदुल हस्र, अतक़दीम मा हक़्क़ुहु ताख़ीर युफीदुल हस्र। जंहिं लफ़्ज़ खे पोइ अचणु हो उन खे अॻियां आंदो वञे त इहो हसर जो फ़ाइदो ॾिए थो। हसर माना त जीअं चइबो आहे त हीअ शइ सुठी आहे, हिकिड़ो जुमिलो आहे त फलाणी शइ सुठी आहे, ॿियो चइजे त हीअ ई शइ सुठी आहे, हीअ ई शइ सुठी आहे, माना हिन खां अलावा ॿी का शइ सुठी कान्हे, इन खे चइबो हसर। त उन शइ खे ई ख़ासि उन शइ जी ख़ुसूसियत बयानु हुजे ऐं ॿियनि शयुनि मां उन जी नफ़ी हुजे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए पियो त अल्लाह जे यादि में ई दिलनि जो इत्मीनान अथव। कन खोले इहा ॻाल्हि ॿुधो, अल्लाह जी यादि में ई, में बि न, में ई। ईअं कोन्हे त तव्हां फलाणी शइ करियो तॾहिं तव्हांखे दिलि जो सुकून हासिल थी वञे, फलाणी शइ करियो तॾहिं तव्हांखे दिलि जो मज़ो हासिल थी वञे, कोन थींदो। अल्लाह ताला फरमाए थो बिज़िक्रिल्लाह, सिर्फ़ ऐं सिर्फ़ अल्लाह जी यादि में तत्मइन्नुल क़ुलूब, दिलनि इत्मीनान हासिल कंदी। इन खां सवाइ ॿिए कंहिं तव्हांखे इत्मीनान कोन मिलंदो। इंसान अॼु जेके गुनाह करे थो, हिकिड़ो माण्हू गुनाह करे थो, गुनाह करण वारे जे साम्हूं कहिड़ो मक़सदु थो थिए? चए थो आउं लज़्ज़त हासिल करियां, मूंखे मज़ो अचे, मज़ो वठण जे लाइ, ॿियो सुकून हासिल करण जे लाइ। चए थो इन सां सुकून ईंदो मूंखे। सुकून ऐं मज़ो, इन्हनि ॿिनि शयुनि जे लाइ हिकिड़ो माण्हू गुनाह करे थो। आर्ज़ी तौर ते उनखे उहा शइ हासिल थींदी, थोरी देरि जे लाइ हराम लज़्ज़त हासिल थी, थोरी देरि जे लाइ हराम सुकून हासिल थियो, पर इहो दाइमी कोन रहंदो, पोइ यकदमि इहो बेचैनी में तब्दील थी वेंदो। उन करे अल्लाह वारा कसम खणी करे इहा ॻाल्हि फरमाए, कसम खणण जी ज़रूरत कान्हे, क़ुर में अल्लाह ख़ुदि फरमायो आहे। त ॾिसो कंहिं शइ में अल्लाह इत्मीनान कोन रखियो अथव, कंहिं शइ में इत्मीनान कोन्हे, कंहिं शइ में सुकून कोन्हे। तव्हां केतिरा गुनाह करियो, छा बि करियो, पर तव्हांखे हक़ीक़ी सुकून हासिल कोन थींदो। इहो जेको सुकून तव्हां सम्झो पिया न, इहो सुकून जो धोखो आहे। इहा जेका लज़्ज़त तव्हां सम्झो पिया न, इहा लज़्ज़त जो धोखो आहे। इहा हराम लज़्ज़त जेका आहे उहा थोरे देरि जी आहे ऐं इहो लज़्ज़त जो धोखो आहे। हक़ीक़ी त सुकून तव्हां हासिल कयो ई कोन्हे, उन करे तव्हांखे उनजी कल ई कान्हे, तव्हांखे उनजी ख़बर ई कान्हे। हक़ीक़ी सुकून छा थींदो आहे, हक़ीक़ी दिलि जो मज़ो छा थींदो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए अला बिज़िक्रिल्लाह। काज़ी सनाउल्लाह पानीपती हिंदुस्तान जा वॾा आलिम गुज़रिया आहिनि। उन्हनि जी तफ़सीर आहे तफ़सीर मज़हरी। इन्हनि जे बारे में मौलाना अब्दुल अज़ीज़ साहब दहलवी रहमहुल्लाह उहे फरमाईंदा त ही जेको आहिनि उहे वक़्त जा इमाम बेहक़ी हुआ, वॾा आलिम हुआ। इन्हनि फरमायो त ही बिज़िक्रिल्लाह में जेका बा आहे न, इहा बा जो मतिलबु आहे फी ज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब। अल्लाह जे ज़िक्र में, अल्लाह जे ज़िक्र सां न, अल्लाह जे ज़िक्र में। हाणे हिकिड़ो माण्हू चए थो त आउं अल्लाह जो ज़िक्र बि करियां थो, पर तॾहिं मूंखे इत्मीनान हासिल कोन थो, सुकून हासिल कोन थो थिए। त उन जो जवाबु इहो आहे, हू फरमाईनि था त भई हीअ आहे त अल्लाह जे ज़िक्र में ॿुॾी करे, जेॾीमहिल तव्हां अल्लाह जे ज़िक्र में मुस्तग़रक़ थी वेंदव न, त तव्हांखे मुकमल जेको न सुकून, मुकमल राहत हासिल थींदी। जीअं मच्छी जेका आहे उहा समुंड में पाणीअ में ॿुॾल थिए थी, उन जे हेठां बि पाणी, उन जे मथां बि पाणी, उन जे साॼे पाणी, उन जे खाॿे पाणी, उन जे अॻियां पाणी, उन जे पोयां पाणी। उहो मच्छी पाणीअ में मुस्तग़रक़ थिए थी, पोइ मस्तु थी थिए, पोइ मज़े में थी थिए। पर जेकर इहा मच्छी जेका आहे इहा पंहिंजो मथो, पंहिंजो मुंहुं ॿाहिरि कढे,
दरिया खां समुंड खां ॿाहिरि कढे, जंहिंजे मथां सिज जूं किरणूं पवनि, सिज जी रोशनी पवे, जंहिंसां हिन जो मथो गरम थी वञे, त या कॾहिं बि सुकून हासिल कान कंदा। अहिड़े ई तरीक़े सां फरमाईंदा त बिज़िक्रिल्लाह में बा जेका आहे न, बा उहा फी जे माना में आहे, माना फी ज़िक्रिल्लाह, अल्लाह जे ज़िक्र में, माना अल्लाह जे ज़िक्र में ॿुॾी वञो, अल्लाह जे ज़िक्र में ॿुॾी वञो, कामिल तौर ते अल्लाह जो ज़िक्र करियो त पोइ अल्लाह ताला फरमाए थो तत्मइन्नुल क़ुलूब, बसि इन ई शइ में दिलनि जो इत्मीनान आहे। भई अल्लाह जे ज़िक्र में ॿुॾी वञण जो छा मतिलबु आहे? हिकिड़ो यादि आयो, हिकिड़े माण्हूअ हज़रत मौलाना अशरफ अली थानवी रहमहुल्लाह खे ख़त लिखियो त साईं अल्लाह जो ज़िक्र तव्हां ॿुधायो, तव्हां करियां थो, थोरो सुकून अचे थो पर मुकम्मल सुकून कोन थो मिले। पाण फरमाइश त तव्हां जेको आहे सो इहो ॿुधायो त जेकॾहिं तव्हां इहो ज़िक्र छॾे ॾियो पोइ तव्हांखे बेचैनी वधे थी, ज़िक्र कंदा हुओ, जेको मामूल जो ज़िक्र हो उहो कंदा हुओ, उनखे छॾण सां बेचैनी थिए थी? जी हा साईं बेचैनी थिए थी। पोइ उन्हनि फरमायो त जेकॾहिं तव्हां मुकम्मल चैन हासिल करणु चाहियो था न त पोइ मुकम्मल ज़िक्र करियो, ऐं मुकम्मल ज़िक्र जो मतिलबु इहो आहे त ज़िक्र सां गॾोगॾु गुनाहनि खे छॾियो। ज़िक्र में हिकिड़ो माण्हू अल्लाह रब्बुल आलमीन जी महबत में अल्लाह जो नालो पियो वठे, या अल्लाह मूंखे तव्हां सां महबत आहे ऐं महबत सां तव्हांजो नालो थो वठां, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, अल्लाह ताला खां सवा ॿियो को इबादत जे लाइक़ु कोन्हे, अल्लाह ताला खां सवा ॿियो को महबत जे लाइक़ु कोन्हे, को दिलि लॻाइण जे क़ाबिल कोन्हे। चए पियो या अल्लाह सिर्फ़ु तव्हां सां दिलि लॻाइणी, पोइ वरी नाफ़रमानी बि करे पियो, या अल्लाह तव्हां खां सवा ॿियो को इताअत जे क़ाबिल कोन्हे, तव्हांजी इताअत कबी, तव्हांजे हर हुक्म खे ते हलबो, हले कोन पियो। त जेको ज़िक्र में चए पियो हिन जी ज़िंदगी जेका आहे उहा उन जे ख़िलाफ़ बि करे, उन करे ज़बानी ज़िक्र त हिन खे हासिल आहे पर मुकम्मल ज़िक्र कोन्हे हासिल। उहो ज़िक्र जंहिंजो असरु हिन जे अखियुनि ते बि हुजे, हिन जो अखियूं जेके आहिनि बदनज़री न कनि, ना महरम औरत खे न ॾिसनि, ना ये अमरद जेको आहे बग़ैर ॾाड़ीअ जे छोकिरे खे शहवत जी निगाह सां न ॾिसनि। शहवत जा जेतिरा गुनाह आहिनि उन्हनि तमामु गुनाहनि खां अखियुनि खे बि महफ़ूज़ कनि, दिलनि खे बि महफ़ूज़ कनि, ज़बान खे ज़बान जे गुनाहनि खां, कन खे कन जे गुनाहनि खां, कमाई खे कमाई जे गुनाहनि खां, ख़र्च खे ख़र्च जे गुनाहनि, हर क़िस्म जे गुनाहनि खे छॾे करे पोइ तव्हां अल्लाह जो ज़िक्र करियो। पोइ ॾिसो त मुकम्मल ज़िक्र इहो आहे त इंसान जेको तो मुकम्मल तौर ते गुनाहनि खे छॾे, नियत करे। सभिनी खां पहिरीं नियत हूंदी आहे, नियत करे। ॾुखियो कोन्हे, माण्हू चए त इहो त ॾाढो ॾुखियो कमु आहे। शैतान जेको आहे उहो मायूस थो कराए, शैतान मायूसी बि थो विझे, ऐं उहो इहा ॻाल्हि विझे थो त भई मुकम्मल तौर ते गुनाहनि खे छॾणु इहो तुंहिंजे वस में कोन्हे। अल्लाह जे वस में न हुजे हा त अल्लाह ताला फ़र्ज़ न करे हा। अल्लाह ताला क़ुरान पाक में फरमाए ला युकल्लिफुल्लाहु नफ्सन इल्ला वुसअहा। अल्लाह ताला फरमाए पियो त अल्लाह ताला बंदे जे मथां उहो भार कोन रखंदो आहे जेका हुन में सहप न हुजे। जंहिं शइ जी हुन में सहप न आहे अल्लाह रखंदो ई कोन्हे। जेकॾहिं नामुमकिन हुजे हा गुनाहनि खां बचणु त अल्लाह ताला इहो फ़र्ज़ु न करे हा, हालांकि अल्लाह ताला फ़र्ज़ु कयो आहे। हा, अल्लाह फ़र्ज़ु कयो त तव्हां ज़ाहिरी गुनाह बि छॾियो ऐं बातिनी गुनाह बि छॾियो, हर क़िस्म जा गुनाह छॾियो, दिलि जा सोचुनि जा उहे बातिनी गुनाह जेके आहिनि उहे बि छॾियो ऐं ज़ाहिरी जेके गुनाह आहिनि उहे बि छॾियो। अल्लाह फ़र्ज़ु कयो आहे गुनाहनि खे छॾणु, माना करे सघूं था तॾहिं त फ़र्ज़ु कयो आहे। जेकॾहिं न करे सघूं हा त पोइ अल्लाह फ़र्ज़ु ई न करे हा। अल्लाह असांजे जिस्मनि में, अल्लाह असांजे दिलनि में, दिमाग़ में, रूहनि में उहा ताक़त रखी आहे त असां गुनाहनि खे छॾे सघूं था, पर उन
हिम्मत के इस्तेमाल कोंदा करे, इंसान उन हिम्मत के इस्तेमाल कोंदो करे, इस्तेमाल करे तो मुश्किल कोने। उन जे लाइ सभिनी खां पहिरीं त नियत है, सभिनी खां पहिरीं नियत है त भई आऊं, छो त का बि शइ इंसान करे थो न नियत करे, नियत ज़बान जी शइ कान्हे, असुल नियत जेका आहे ज़बान सां कान थींदी आहे, नियत दिल जे इरादे जो नालो। पहिरीं इंसान मानी खाइण जो इरादो कंदो, पोइ मानी खाईंदो। जेकॾहिं मानी खाइण जो इरादो न करे, मानी साम्हूं पई आहे, खाईंदो कोन। भई हीअ मूंखे कान्हे खाइणी, हीअ हराम आहे मुंहिंजे लाइ। मानी पई आहे मौजूदु, पाणी पियो, जीअं रोज़े में थो थिए। रोज़ो आहे, घर में जेके मस्तूरात आहिनि पंहिंजे अयाम में रोज़ो कोन थियूं रखनि, ठीकु आहे, उन्हनि जे लाइ मानी थिए थी। ॿारनि जे लाइ, नंढनि ॿारनि जे लाइ मानी थिए थी, साम्हूं आहे। पर इंसान छा थो करे, नियत कोन थो करे त भई मूंखे ही कोन्हे खाइणो, भले हुनजी लज़ीज़ शइ हुजे, भले केतिरो बहितरीन ऐं लज़ीज़ थधो मशरूब हुजे, शरबत हुजे, पर इंसान नियत कोन थो करे त बस। ईअं इंसान नियत न कंदो त पोइ कोन बची सघंदो गुनाहनि खां। सभिनी खां पहिरीं नियत करे, या अल्लाह हाणे मूंखे सभिनी गुनाहनि खां बचणो, ऐं अल्लाह खां तौफ़ीक़ घुरे, अल्लाह खां दुआ घुरे, नियत पक्की करे, अल्लाह पाक खां दुआ घुरे, अल्लाह जे साम्हूं रोए, या अल्लाह मूंखे तौफ़ीक़ अता फरमा। तौबा करे, बार बार तौबा करे, तौबा कई, या अल्लाह हेसि ताईं मूंखां जेके थिया आहिनि आउं तौबा थो करे, मूंखे माफ़ फरमा। तौबा कई त गुनाह माफ़ थी वियो, सची तौबा कई गुनाह माफ़ थी वियो। ऐं पोइ अल्लाह जो ज़िक्र करे, हिन खे अल्लाह जे ज़िक्र में लज़्ज़त ईंदी, हक़ीक़ी लज़्ज़त ईंदी। तव्हां क़ुरान पाक जी तिला, वॾे में वॾो ज़िक्र क़ुरान पाक आहे। हज़रत उस्मान रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइनि था, ॿिए बि कंहिं सहाबी जो मक़ूलो आहे त जेकॾहिं दिलनि में जेको आहे, दिलनि ते गुनाहनि जा दाग़ न हुजनि, जेकॾहिं दिलनि ते गुनाहनि जा दाग़ न हुजनि त क़ुरान पाक पढ़ंदे पढ़ंदे कॾहिं बि इंसान थकिजे न। हिकिड़ो सिपारो पढ़ियईं त अञा लज़्ज़त वधंदी, चवंदो ॿियो पढ़ां, ॿियो पढ़ंदो अञा लज़्ज़त वधंदी, चवंदो टियों पढ़ां। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन तहज्जुद में 5-5 सिपारा पढ़ंदा हो, ऐं ईअं न जीअं असां था पढ़ूं, हिकिड़ी हिकिड़ी आयत खुलियल साफ़, ऐं रहमत जी आयत त देर ताईं रहमत जी दुआऊं, अज़ाब जी आयत त देर ताईं अज़ाब जी, जेको अज़ाब खां पनाह, तक़दीस ऐं तंज़ीह जूं आयतूं आहिनि त देर ताईं अल्लाह रब्बुल आलमीन जी तारीफ़। अंदाज़ो लॻायो त 5 सिपारा अहिड़े तरीक़े सां माण्हू पढ़े, तॾहिं त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा पेर मुबारक सुॼी वेंदा हुआ, सुॼी वेंदा हुआ। वरम चइबो सुॼण खे, सोज खे। तवर्रमत क़दमा, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा पेर मुबारक सुॼी वेंदा, पर लज़्ज़त अहिड़ी उन में, लज़्ज़त अहिड़ी जो अल्लाह ई ॼाणे थो, अल्लाह ॼाणे थो, अल्लाह जो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॼाणे। त अल्लाह रब्बुल आलमीन इहो फरमायो, अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब। ॿुधो, कन लॻाए ॿुधो, अल्लाह जे याद में ई दिलियूं इत्मीनान हासिल कनि थियूं। ॿिए किथे बि जेको इत्मीनान कोन्हे, ॿिए किथे बि इत्मीनान कोन्हे। माल दौलत शयूं या गुनाह, जेतिरा बि गुनाह आहिनि, केतिरो बि तव्हां गुनाहनि खे हासिल करियो, गुनाहनि में लॻी वञो, पर हक़ीक़ी सुकून कोन मिलंदो, वरी बि बेचैनी, वरी बि बेचैनी। जेके माण्हू अल्लाह पनाह में रखे गुनाहनि जी ज़िंदगी में अॻियां वधनि था, एतिरे क़दुरु जो ख़ुदकुशी जे लाइ तयारु थियो था वञनि, एॾो परेशान थियनि था, एतिरो परेशान थियनि था जो पंहिंजे पाण खे चवंदा दुनिया में सुकून ई कोन्हे। दुनिया में अलाए केतिरा वाक़िया अहिड़ा, केतिरा वाक़िया। ऐं इहा जेका बदनज़री जो गुनाह आहे, बदनज़री जो गुनाह, शहवत सां नामहरम औरत खे ॾिसणु, या औरत जो नामहरम मर्द खे ॾिसणु शहवत सां, या बेरीश छोकिरे खे ॾिसणु शहवत सां। अॼुकल्ह आलात, अहिड़ियूं शयूं ऐं अहिड़े क़िस्म जूं गंदियूं शयूं
आम थी वयूं आहिनि जो इन बीमारीअ जे अंदरि अक्सर माण्हू मुब्तला इल्ला माशा अल्लाह जंहिंखे अल्लाह ताला बचाए, वरना अहिड़ा आलात आहिनि। इहा वॾी ख़तरनाक शइ, वॾी ख़तरनाक शइ। हिकिड़ी बदनज़री थी सॼे ज़िक्र जो, सॼे इबादतुनि जो, सॼे तिलावत जो नूर ख़तम थियो। हिकिड़ी बदनज़री सां त असां इन खां तौबा करियूं, इन गुनाह खां ख़ासि तौर ते, ऐं तमामु गुनाहनि खां आम तौर ते। पर अॼुकल्ह इहो जेको गुनाह पंहिंजे पाण खे यानी अज़म ॾियूं, हिमत ॾियूं त भई कोन्हे ॾिसणो, कोन्हे ॾिसणो, अखियुनि खे हेठि करिणो, अखियुनि खे हेठि करे छॾियो। क़ुरान पाक में अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए, कुल लिल मुमिनीन, ए नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईमान वारनि खे चओ, हुकुम ॾियो, कुल लिल मुमिनीन यग़ुद्दू मिन अबसारिहिम, पंहिंजे निगाहुनि खे हेठि कनि, वयहफ़ज़ू फ़ुरूजहुम, ऐं पंहिंजे शर्म गाहुनि जी हिफ़ाज़त कनि। निगाहुनि खे हेठि कनि। निगाह ऐं शर्मगाह खे गॾु ज़िक्र कयो वियो आहे, छो त निगाह पहिरीं निगाह ग़लति इस्तेमालु थींदी, पोइ थींदे थींदे शैतान जेको आहे सो गुनाह, वॾो गुनाह करायूं। पहिरीं निगाह सां मैलान थिए थो, थोरो मैलान, ऐं बार बार ॾिसंदो छा थींदी, मोहब्बत थींदी, मोहब्बत वधी इश्क थींदो, ऐं इश्क थियो त पोइ माण्हू बेचैन थी बंदि। पोइ हिन जी फरमायो बुज़ुर्गनि, इश्क मजाज़ी कहरे इलाही, इश्क मजाज़ी कहरे इलाही, माना इश्क मजाज़ी जेको आहे औरतुनि, नामहरम औरतुनि जो, बेरीश छोकरनि जो, इहा जेको इश्क आहे इहो अल्लाह जो दुनिया में ई अज़ाब आहे। इहो माण्हू सुकून में कोन हूंदो, इन जो सुकून लुटिजी वियो, चैन जो वियो, पियो रोअंदो, पियो बेचैन, निंड वई। एॾी ख़तरनाक, ऐं हिते दुनिया में ई आख़िरत जो जहन्नम जो जेको अज़ाब मरण खां पोइ थींदो उहो अलॻि, ज़िल्लत अलॻि। इन जी इब्तिदा किथां थी थिए, इन जी इब्तिदा थी थिए ॾिसण खां। पहिरीं नज़र, शैतान नज़र थो विझराए, ग़लति नज़र थो विझराए, त नज़र विझण खां माण्हू परहेज़ करे, हुनखे शैतान खे अमल शुरू ई न करणु ॾे। ग़लति नज़र, ग़लति पई यकदमि हटाए छॾे, यकदमि हटाए छॾे। ऐं जेकॾहिं शैतान अञा दिलि में उन जो असरु रखियो आहे, ख़ूबसूरत का शक्ल ॾिठी, यकदमि ज़िक्र शुरू करे छॾे, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह ते ऐं जहिड़ो सॼे अल्लाह जे ग़ैर खां पंहिंजे दिलि खे पाक पियो करे, धुआं पियो दिलि खे, अल्लाह जे नूर सां मुंहिंजी दिलि धोपिजे पई, इल्लल्लाह ते अल्लाह जी मोहब्बत अचे पई। इन तरीक़े सां पंहिंजे पाण खे इंसान संभालींदो त संभलिजी वेंदो, वरना शैतान जेको आहे सो इन मुसीबत में मुब्तला करे छॾींदो। इहा अहिड़ी मुसीबत आहे जो दुनिया में अल्लाह जो कहर, अल्लाह जो अज़ाब आयो, दुनिया में ई बेचैनी आहे, दुनिया में ई बेचैनी। ईअं सम्झो त इन माण्हूअ जे, अच्छा जेके माण्हू वरी इन शइ में मुब्तला थी चुका आहिनि उन्हनि जे लाइ बि वरी इहो आहे त हिम्मत करे जेको आहे सो इन बीमारी मां निकिरनि, कंहिं अल्लाह वारे सां ताल्लुक़ क़ाइमु कनि ऐं अल्लाह जो ज़िक्र कनि, ऐं हिम्मत करे जेको आहे इन ग़लति हराम ताल्लुक़ खे ख़तमु कनि। हिम्मत जी ज़रूरत, थोरी हिम्मत थींदी, छो त जेतिरी आदत पुख़्ता हूंदी, ग़लति आदत जेतिरी पकी हूंदी, ओतिरी उन आदत खे कढण में हिम्मत जी वधीक ज़रूरत पवंदी, ज़ोर वधीक लॻंदो। जेतिरी ग़लति आदत पकी हूंदी, केतिरियूं ग़लति आदतूं माण्हुनि में आहिनि। हिकिड़ो माण्हू सिगरेट पीअण जी आदत आहे, हिकिड़े माण्हू में ॿी का आदत आहे। जेतिरी पकी आदत हूंदी ओतिरो जेको तो छॾाइणु पंहिंजे पाण खे थोरो ॾुखियो हूंदो, पर हिम्मत सां ऐं अल्लाह पाक जी मदद सां सभु कुझु आसान थियो। ऐं जेॾी महिल इंसान जेको तो इन मुसीबत मां निकिरे थो न, त ईअं थो पंहिंजे पाण खे महसूसु करे जहिड़ो ऐं जहन्नम मां निकिरी जन्नत में अची वियो। इन मुसीबत मां निकिरे अल्लाह जी मोहब्बत खे हासिल करे,
अल्लाह पाक जी मोहब्बत के हासिल करे तो अल्लाह जी मोहब्बत जी जेका लज़्ज़त है न उहा फरमायो तो अल्लाह वारन के जेका लज़्ज़त अल्लाह नसीब करे तो बादशाहन के कल ही काने ते इन्हनि खे छा आहे ही जेको आहे सो जीअं ॿार हूंदा आहिनि न नंढड़नि ॿारनि खे बुलूगत जी लज़्ज़त जी छा ख़बर बालिग़ माण्हूअ जी लज़्ज़त छा हूंदी आहे उनखे छा लज़्ज़त ईंदी आहे नंढड़नि ॿारनि खे छा ख़बर ईअं बादशाहनि खे दुनिया परस्तनि खे जेको आहे इहा कहिड़ी ख़बर त अल्लाह वारनि जी लज़्ज़त छा हूंदी आहे उन्हनि खे अल्लाह जो नालो वठण सां कहिड़ी लज़्ज़त मिलंदी आहे उन्हनि खे कहिड़ी ख़बर त पोइ जेॾी महिल इंसान खे उहा लज़्ज़त हासिल थिए थी न पोइ चए थो वाकई दुनिया जूं लज़्ज़तूं कुझु बि कोन वाकई लज़्ज़त जेका आहे सुकून राहत मज़ो त हीअ आहे आउं त ईअं जेको सो धोखे में हुयुसि वरी धोखे में हाणे मूंखे हक़ीक़ी शइ हासिल थी ऐं जेतिरो शहवत मिज़ाज माण्हू थो थिए शहवत उन में ग़ालिब थी थिए शहवत मिज़ाज थो थिए उहो माण्हू इहो तक़ाज़ो जेको आहे शहवत जो हिकिड़े माण्हू में तक़ाज़ो आहे शहवत जो अंदरां उभार आहे इन ते जेको सो गुनाह कोन्हे बल्कि इहा अहिड़ी शइ आहे जेकॾहिं इन खे अल्लाह जे लाइ रोके न त पोइ इन जी जेका परवाज़ आहे उहा आम माण्हूअ जी परवाज़ खां अञा तेज़ थींदी छो त हिन खे नफ़्स उभारे पियो कुवत जेका अंदरि आहे उहा उभारे पई त तूं ॾिस तूं हिन हसीन खे ॾिस पर हीउ चए थो न छा बि थी पए मरी पवां तॾहिं बि आउं हिन खे कोन ॾिसंदुसि ऐं अल्लाह जे हुकुम खे कोन टोड़ींदुसि पोइ इन सां हुनखे तकलीफ़ थींदी नफ़्स खे तकलीफ़ थींदी इन तकलीफ़ खे उहो बर्दाश्त करे पियो इन तकलीफ़ खे बर्दाश्त करण जे करे अल्लाह पाक हिन खे नूर तक़वा अता फरमाईंदो नारे शहवत आहे शहवत जी बाहि आहे इन शहवत जी बाहि खे दॿाइण जे करे अल्लाह हिन खे नूर तक़वा नसीब फरमाईंदो ऐं नूर तक़वा जे ज़रिए सां ही हिन जी जेका परवाज़ आहे अल्लाह जो कुर्ब जेको आहे उहो हिन खे तमामु तेज़ीअ सां मिलंदो त तक़ाज़ो जेको आहे गुनाह जो तक़ाज़ो गुनाह जी कैफ़ियत पैदा थियणु ही गुनाह कर ऐं उन जे लाइ शैतान कुवत पियो लॻाए नफ़्स ऐं शैतान मिली करे ज़ोर पिया लॻाइनि इहा शइ जेका आहे उहा यानी ख़तर इहा शइ इन एतबार सां यानी मुज़िर कान्हे त इन ते माण्हू परेशान थी वञे भई मुंहिंजी तबियत अहिड़ी आहे मुंहिंजी तबियत में हीअ शइ अचे थी उन करे जेको त हू परेशान थी न न न परेशान न थिए इन शइ खे हू मोड़े इन शइ खे हू मोड़े केॾांहुं मोड़े अल्लाह रब्बुल आलमीन जे तक़वा जे तरफ़ मोड़े इहो चए त ठीकु केतिरा बि तक़ाज़ा पेश अचनि केतिरो बि मूंखे तबियत में जेको त हैजान हुजे केतिरो बि तबियत में जोश हुजे पर आउं अल्लाह जे हुक्म खे साम्हूं रखी करे कॾहिं बि जेको आहे सो अल्लाह जे हुक्म खे टोड़ींदुसि कोन ऐं नज़र खे मथे कोन कंदुसि ग़लति हराम नज़र कोन विझंदुसि शहवत जी निगाह कोन विझंदुसि पंहिंजे पाण खे रोकींदुसि जेतिरा बि शहवत जा गुनाह आहिनि केतिरो बि मूंखे तक़ाज़ो थिए आउं कोन कंदुसि पंहिंजे पाण खे हिमत ॾियारे कुवत ॾियारे ऐं अज़म करे मर्दानगीअ सां त पोइ इहा ई हिन जी शइ जेका आहे न अल्लाह पाक वटि हिन खे मुक़रब बनाईंदे इहा बि मुक़रब बनाईंदे अल्लाह रब्बुल आलमीन हिन खे पंहिंजो कुर्ब ख़ासि नसीब फरमाईंदे त ऐं पोइ जेॾी महिल ई अल्लाह जो ज़िक्र कंदो जीअं हिन पंहिंजे पाण खे निगाह खे बचायो हिन पंहिंजे गुनाहनि जा जेतिरा तक़ाज़ा आहिनि उन्हनि खे हुन दॿाए छॾियो दॿाए छॾी पोइ जेॾी महिल हू अल्लाह जो ज़िक्र कंदो त हिन जी दिलि अहिड़ी साफ़ थी वेंदी हिन खे लज़्ज़त हासिल थींदी बल्कि ओॾी महिल ई फरमायो जेको माण्हू ग़लति निगाह खे यानी ग़लति निगाह खे ग़लतीअ खां बचाए थो नज़र पए पई हटाए थो छॾे त अल्लाह ताला इन खे छा अता फरमाईंदो नक़द इनाम जेको आहे नक़द इनाम फौरी इनाम फौरी इनाम इन जो छा आहे उहा हलावत नसीब थींदी हलावत ईमानी हलावत चइबो मिठाई खे मिठाण ईमान जो मिठाण ईमान जी मिठास इन खे नसीब थींदी
भाई ईमान जी मिठास जी हिन खे कीअं ख़बर पवंदी? दिल में सुरूर ईंदो, ख़ुशी ईंदी, राहत ईंदी। ऐं ॿी शइ इहा थींदी त जेॾी महिल ही अल्लाह जो ज़िक्र कंदो या क़ुरान पाक जी तिलावत कंदो या नमाज़ पढ़ंदो त हुनखे एॾो मज़ो ईंदो जो हूअं कोन पियो अचे, आम हालात में कोन पियो आयो, पर नज़र बचाई त ओॾी महिल फ़ौरन हिन जे दिलि में अल्लाह ख़ुशी पैदा कंदो। पोइ जेॾी महिल ही क़ुरान पाक खणी पढ़ंदो या अल्लाह जो नालो वठंदो त आम हालात में जेतिरो हिन खे मज़ो ईंदो इन खां कई ज़्यादा वधीक। इहो इनाम आहे फ़ौरी जेको हिन खे नज़र ग़लति बचाइण जे करे अल्लाह रब्बुल आलमीन अता फ़रमाए। त असां जेको आहे सो पंहिंजे पाण खे इन गुनाह खां बचायूं, पंहिंजे ॿारनि खे बि तरग़ीब ॾियूं, अहिड़े क़िस्म जा बयान उन्हनि खे ॿुधायूं, अल्लाह वारनि जी सोहबत इख़्तियार करियूं ऐं अहिड़े क़िस्म जा बयानात ॿुधूं ॿुधायूं घर वारनि खे। अॼुकल्ह तमामु गंदो माहौल पियो थिए, इहे जेके आलात असांजे हथनि में आहिनि इन जे करे तमामु बुरो पियो थिए, पर तक़ाज़ो जेको आहे पैदा थियणु इन खे जेकॾहिं इंसानु हिमत करे ऐं दॿाए त पोइ अञा वधीक इन जी तरक़ी ऐं जेका परवाज़ आहे अल्लाह पाक जे कुर्ब जी इहा अञा वधी वेंदी। उन सां गॾोगॾु अल्लाह जो ज़िक्र कजे। अल्लाह जे ज़िक्र में जेको आहे सो ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, घटि में घटि हिकिड़ी तस्बीह ला इलाहा इल्लल्लाह जी पढ़ूं। इन तरीक़े सां ला इलाहा जेॾी महिल चऊं त ईअं महसूसु करियूं त असांजे दिलि मां जेको आहे अल्लाह जे ग़ैर जो असरु निकिरे पियो। ऐं हिकिड़ी ज़बान अल्लाह ताला असांजे मुंहं में ॾिनी आहे, ॿी ज़बान ईअं सम्झो त असांजे दिलि में आहे। ए ॿई ज़बानूं जेके आहिनि न उहे अल्लाह जो नालो पई वठनि। जेॾी महिल आउं चवां थो ला इलाहा इल्लल्लाह त मुंहिंजी ज़बान कान पई चए सिर्फ़ु, बल्कि मुंहिंजे दिलि जी जेका ज़बान आहे उहा बि चए पई ला इलाहा इल्लल्लाह। ऐं मुंहिंजे दिलि मां अल्लाह जे ग़ैर जो तासुरु निकिरे पियो। दुनिया जूं मोहबतूं जेके आहिनि, माल जी मोहबत, इज़त जी मोहबत, अहिड़े तरीक़े सां इन्हनि शहवतुनि जी मोहबत, ख़्वाहिशूं, जेके बि शयूं आहिनि सभु धोपी निकिरनि पई। इल्लल्लाह ते अल्लाह जी मोहबत दिलि में अचे पई। ऐं ला इलाहा इल्लल्लाह चयमि सिधो वञी अर्श ते टकराइजो ऐं अल्लाह ते अल्लाह जी मोहबत जो नूर अर्श तां मुंहिंजे दिलि में जेको थो लहे पियो। वरी अल्लाह जल जलाल 8-10 दफ़ा ला इलाहा इल्लल्लाह चई, पोइ हिकिड़ो दफ़ो मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 8-10 दफ़ा ला इलाहा इल्लल्लाह चई, हिकिड़ो दफ़ो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। अहिड़े तरीक़े सां जेको आहे पोइ वरी हिकिड़ी तस्बीह अल्लाह 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 जल जलाल। पहिरियों अल्लाह जेॾी महिल चऊं त जल जलालू चऊं वाजिब आहे, पहिरियों अल्लाह चऊं, पोइ अल्लाह अल्लाह मोहब्बत सां चऊं। या छाजे लाइ? नियत कहिड़ी आहे? या अल्लाह पंहिंजी मोहब्बत सभिनी मोहब्बतुनि जे मथां ग़ालिब कजे, ज़ाल जी, ॿारनि जी, शयुनि जी, हर शइ जी मोहब्बत खां या अल्लाह पंहिंजी मोहब्बत ग़ालिब कर। ॾिसो मौत ईंदो, हर शइ हथनि मां वेंदी, ज़मीन वेंदी, घर वेंदो, हर शइ वेंदी, ज़ाल बि वई, ॿार बि विया, हर शइ वई। क़बर में केरु हूंदो? केरु कोन हूंदो सिवाय अल्लाह जो। जेको हर वक़्तु गॾु आहे, जेको क़बर में बि गॾु हूंदो, जेकॾहिं उन सां मरण खां पहिरीं दोस्ती लॻी वई, उन सां मरण खां पहिरीं मोहब्बत थी वई, इश्क थी वियो, त पोइ क़बर में इंसान पंहिंजे पाण खे अकेलो महसूसु कोन कंदो। हिकिड़ो माण्हू आहे, कमरे में आहे, उन सां गॾु उनजो जिगरी दोस्त आहे, गहरो दोस्त आहे, जंहिंसां उन तमामु घणी मोहब्बत आहे, ॿिन्ही जी पाण में हिक ॿिए सां मोहब्बत आहे। ओचितो बिजली वञे हली, ऊंदाहे थी वञे, त हूअं अकेलो हुजे हा त हिन जी दिलि घबराइजे। पर हाणे दोस्त वेठो आहे, उन सां कचहरी में ख़बर ई कान थी पए, ओचितो लाइट वहिली हुनजे तरफ़ ध्यानु ई कोन्हे, पाण में कचहरी लॻी पई। ईअं जेको आहे जंहिं माण्हू आहे मरण खां पहिरीं अल्लाह सां दिलि लॻाए छॾी, उनखे क़बर में वहशत कान थी। अहिड़े तरीक़े सां जेको आहे हिकिड़ो सिपारो रोज़ाना क़ुरान पाक जी तिलावत करियूं, इन सां गॾु हिकिड़ी तस्बीह दुरूद शरीफ़ जी। दुरूद शरीफ़ पढ़ण महिल इन खे ख़्याल सां पढ़ूं, ईअं सम्झो त आउं मदीना पाक में पहुची वियो आहियां, मस्जिद नबवी में, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पेरांदी वेठो आहियां, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चादर ढके आराम फरमाइनि पिया,
आऊं जेॾी महिल चवां पियो अल्लाहुम्म सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन, अल्लाह पाक वटां मथां जेको आहे सो अल्लाह पंहिंजे शायाने शान पंहिंजी रहमत नाज़िल फरमाए पियो सिधी पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं उन रहमत जे समुंड जा जेके छंडा आहिनि उहे अल्लाह जी रहमत जे जो समुंड जेको अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथां पियो अचे, उन जा छंडा मुंहिंजे मथां पवनि पिया, मुंहिंजो बि कमु थिए पियो, मुंहिंजो बि कमु थिए पियो। इन तरीक़े सां दुरूद शरीफ़ पढ़ो। इस्तिग़फ़ार पंहिंजे तमामु गुनाहनि खे साम्हूं रखी करे हिकिड़ी तस्बीह इस्तिग़फ़ार जी करियूं ऐं पोइ अल्लाह खां दुआ घुरूं, या अल्लाह असांजे लाइ पंहिंजे दीन ते हलणु आसान फरमा, पंहिंजे हुक्मनि ते हलणु, पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़नि ते हलणु आसान फरमा। तमामु गुनाहनि खां असांखे, असांजे औलाद खे, पूरी उम्मत मुस्लिमा खे असांजी हिफ़ाज़त फरमा ऐं असांखे तौफ़ीक़ अता फरमाए त असां तुंहिंजा बणिजी वञूं, तूं असांजो थी वञे, असां तुंहिंजा बणिजी वञूं। मरण खां पहिरीं पहिरीं असांखे आफ़ियत सां पंहिंजो बना। अल्लाह रब्बुल आलमीन मूंखे बि तौफ़ीक़ अता फरमाए, अव्हांखे पूरी उम्मत मुस्लिमा खे तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसना व क़िना अज़ाबन नार। अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुका मिनल खैरि कुल्लिहि आजिलिहि व आजिलिहि मा अलिमना मिन्हु व मा लम नअलम व नअऊज़ु बिका मिनश शर्रि कुल्लिहि आजिलिहि व आजिलिहि मा अलिमना मिन्हु व मा लम नअलम व नस्अलुका मिन खैरि मा सअलका मिन्हु नबियुका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व नअऊज़ु बिका मिन शर्रि मा इस्तआज़ मिन्हु नबियुका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अंतल मुस्तआन व अलैकल बलाग व ला हौल व ला कुव्वत इल्ला बिल्लाह। या अल्लाह असां सभिनी जे गुनाहनि खे मुआफ़ फरमा, पूरी उम्मत मुस्लिमा जे गुनाहनि खे मुआफ़ फरमा। असांखे पूरी उम्मत खे सच्ची तौबा जी तौफ़ीक़ अता फरमा, असांखे पूरी उम्मत खे सच्ची तौबा जी तौफ़ीक़ अता फरमा, असांखे पूरी उम्मत खे सच्ची तौबा जी तौफ़ीक़ अता फरमा। या अल्लाह गुनाहनि जे दाग़नि खां असांजी दिलनि खे धोई छॾ, या अल्लाह गुनाहनि जे दाग़नि खां असांजे दिलनि खे धोई छॾ। या अल्लाह पंहिंजी महबत नसीब फरमा, पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महबत नसीब फरमा, इन में तरक्की नसीब फरमा। तमाम महबतुनि ते पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महबत खे गालिब फरमा, तमाम महबतुनि ते पंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पंहिंजी महबत खे गालिब फरमा। या अल्लाह पंहिंजे अहकामात ते हलणु आसान फरमा, पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़नि ते हलणु आसान फरमा। असांखे बि या अल्लाह पंहिंजो बना, तव्हां असांजा बणिजी वञो, असांखे पंहिंजो बनायो। या अल्लाह आफ़ियत नसीब फरमा, दुनिया ऐं आख़िरत जी मुकम्मल आफ़ियत नसीब फरमा, गुनाहनि खां नफ़रत नसीब फरमा। या अल्लाह पाकीज़गी ऐं तहारत वारी ज़िंदगी नसीब फरमा, तक़वा तहारत वारी ज़िंदगी नसीब फरमा। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिही व बारिक व सल्लिम। आमीन आमीन। सुभान अल्लाह।